मीर साहब ते रोशनी जो मीर मौला बख्श लगारी असां खां विछड़ी वियो आहे ऐं उहो हमेशह असां गॾु रहंदो, यादि रहंदो। छाकाणि माण्हू भली दुनिया छॾे वञे पर माण्हुनि जो छॾियल किरदारु हमेशह ज़िंदा रहंदो आहे। मीर मौला बख्श लगारीअ जो जेको क़ौमी किरदारु हो, जेको पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ सॼी ज़िंदगी हुन क़ुर्बानियूं ॾिनियूं, उहो तारीख़ जो हिकिड़ो हिसो आहे। उन करे अॼु भली असां सां गॾु मौजूदु न आहे पर ईंदड़ नसुलनि ताईं असां हुनखे यादि रखंदासीं, हुनजे क़ौमी जज़्बे खे, क़ौमी सतह ते जेके हुन वतन लाइ क़ुर्बानियूं ॾिनियूं, सिंध जे लाइ जेके सिंध जे हक़नि जे लाइ हुन जदोजहद कई, जेल काटिया, सहुबतूं बर्दाश्त कई, तकलीफ़ुनि मां गुज़ारी, उहो हुनजो शानदारु किरदारु आहे। उहो हमेशह असांखे यादि रहंदो ऐं जेसीं ताईं असां ज़िंदा आहियूं खेसि यादि कंदा रहंदासीं, हुनजा पोयां बि खेसि यादि कंदा। कल बिलावल भुट्टे जो चवणु आहे त जेको आहे करप्शन मूंखे सिंध में 1 रुपयो बर्दाश्त न थींदी, जॾहिं त हू सॼा करप्ट आहिनि, उन जे लाइ छा चवणु? बिलावल भुट्टे खे त सुती बि करप्शन जी पियल आहे ऐं जॾहिं जीअं पैदा थियो आहे त हुन हिलाल 1 रुपयो बि कॾहिं कोन खाधो हूंदो। छाकाणि साईं जीअं ॿुधायो त उहो ज़रदारी जो पुटु आहे ऐं ज़रदारी जो पुटु जेकॾहिं चए त मां करप्शन जे ख़िलाफ़ु आहियां त इहा हिकिड़ी मज़ाक़ खेसि ॻाल्हि आहे। सिंध जो माण्हू, पाकिस्तान जा माण्हू सॼी दुनिया सम्झे थी त हुनजी परवरिश कीअं थी आहे, उहा अयाशी कीअं थो पियो करे, हुन जूं मिल्कियतूं, प्रॉपर्टियूं, दौलत उहा अवाम जे चूसियल रत मां ठही आहे। ऐं जेकॾहिं उहो करप्शन जे चए तव्हां ख़िलाफ़ु आहियां त असां सम्झूं था त सिंध जे माण्हुनि सां ऐं पाकिस्तान जे माण्हुनि सां हिकिड़ी निकालो। इहो पब्लिक पार्क जॾहिं आउं नाज़िम हुउसि तॾहिं मूं ई पार्को वारनि खां डिप्टी कमिश्नर खां वठी हुनजी मिटी भरायो, अॼु उहो तबाह आहे। ऐं हुनजी बाक़ी जेकी 5 एकड़ ज़मीन आहे उहा अॻूणो जेको चेयरमैन मोहम्मद सिद्दीक़ मेमूण हुनजा माइट कब्ज़ो करे रहिया आहिनि। स्कूल वारे प्लाट जे हवाले सां तव्हांखे ख़बर आहे त 15 सालनि खां वठी असां मुसलसिल अदालतुनि में, एहतजाजनि में, रोडनि में, रस्तनि ते, रेवेन्यू में हर हवाले सां मज़ामत कंदा रहिया आहियूं। अदालतुनि मां इंसाफ़ कोन थो मिले। स्टेक होल्डर पीपुल्स पार्टी आहे। जेसीं ताईं असांजी ॻाल्हि ॿुधी वेंदी असां हर महाज़ ते उन्हनि जो दिफ़ा कयो। हाणे माण्हुनि जे मथां इहो फ़र्ज़ु थो आहे हिते बानसेदाबाद उन पसगिरदाई जे माण्हुनि या आहिनि तालीमी इदारे में जेके माण्हू पढ़िया आहिनि, अॼु हिते हिन शहर में आहिनि या शहर मां तरक़ी करे ॿाहिरि हलिया विया आहिनि, उन्हनि समूरनि माण्हुनि जे मथां इहा ज़िमेवारी थी थिए त जेके स्टेक होल्डर आहिनि, जिन खे उन्हनि पंहिंजो सियासी नुमाइंदो चूंडियो आहे, अॼु हिन ई तक मां चूंडियल सिंध जो वॾो वज़ीर आहे, उन जे तक में जेकी कब्ज़ा खोर सरकारी प्लाटनि ते कब्ज़ा कनि था, उन्हनि में यकीनन सरपरस्ती उन्हनि चूंडियल नुमाइंदनि जी आहे। त अवाम जे मथां ॿियो लाज़िम थो थिए त इलेक्शननि में उन्हनि खां पुछाणो कनि त बाबा ही जेकी पब्लिक प्रॉपर्टीज़ आहिनि, पार्क आहिनि, स्कूल जा प्लाट आहिनि, पोस्ट ऑफिस जो प्लाट आहे, रेवेन्यू जी चावड़ी आहे, इन्हनि सभिनी जी तव्हां हिकु त इदारा जेके मालिकी कोन था कनि, जेकॾहिं स्कूल जे प्लाट ते उतां जा स्टेक होल्डर एजुकेशन डिपार्टमेंट आहे, पार्क जो प्लाट जेको अॻूणो टाउन नाज़िम हो मोहम्मद सिद्दीक़ मेमूण उन जी सरपरस्ती में कब्ज़ो थियो, मिटी लथी, उहो ख़ुदि मुलविस आहे। असांजो कमु आहे एहतजाज करणु, एप्लीकेशन्स ॾियणु, अदालतुनि में वञणु, पर रियासत जो या स्टेक होल्डर जेके सियासी नुमाइंदा आहिनि उन्हनि जे मथां इहो फ़र्ज़ु थो थिए त उहे सरकारी पब्लिक प्रॉपर्टीज़ जेके आवाम जूं प्रॉपर्टीज़ आहिनि, जेके अॼु ही शहर नंढो आहे सुभाणे हितां जी आबादी वधंदी, उन्हनि जो जेकॾहिं दिफ़ा न कंदा ऐं उन्हनि जी सरपरस्तीअ में इहे प्लाटनि ते कब्ज़ा थींदा त असां सम्झूं था त उहे कब्ज़े खोरनि सां गॾु आहिनि ऐं कब्ज़ा माफ़िया उन्हनि जी सरपरस्ती में कब्ज़ा कराए रही आहे। उन करे हीउ केस असां अवाम जे अदालत में था उचूं त अवाम उन्हनि खां पुछाणो करे त सिंध यूनाइटेड पार्टी या कारकुन असां त अदालतुनि में खां बि मायूस थी विया आहियूं, जज इंसाफ़ ॾियण लाइ तयारु न आहिनि। रेवेन्यू डिपार्टमेंट, ॿिया डिपार्टमेंट जेके आहिनि उहे पंहिंजे पब्लिक प्रॉपर्टीज़ जी मालिकी करण लाइ तयारु न आहिनि। असांजे मथां जेको फ़र्ज़ु हो असां गाफ़िल न आहियूं रहिया, मज़ाहमत कंदा रहिया आहियूं, विढ़ंदा रहिया आहियूं, अदालतुनि में वेंदा रहिया आहियूं। हाणे अवाम जिन खे वोट ॾिनो आहे उन्हनि खां पुछाणो कनि त हीअ सरकारी जेकी प्लाट उन्हनि ते कब्ज़ा थियनि पिया था, उन्हनि जी सरपरस्ती में उहे छा था कनि। बानसेदाबाद ऐं सेवण में बदमनी वधी वई आहे, उन ते तव्हां छा चवंदा? जॾहिं पुलिस जी मुक़ररी जेका आहे सा पैसनि जे एवज़ थींदी, थाणेदारनि खे जेके SHOs जेके आहिनि उहे बेवस हूंदा, वॾा मुंशी थाणा हलाईंदा, 12 सालनि खां वठी बान थाणे ते
वॾो मुंशी वेठो आहे, सेवण थाणे ते वॾो मुंशी वेठो आहे, सॼे तव्हांजे ज़िले जामशोरे में वॾा मुंशी जेके आहिनि उहे थाणा पैदा हलाइनि। SHOs जेके रखनि था उन्हनि खे त चयल ई इहो आहे त बाबा जेकॾहिं केरु फुरिजी वञे लुटिजी वञे, अॼु त ख़ुदि मूंखे अफ़सोस थियो आहे त शहर जे मोज़िज़ माण्हुनि जे घरनि में धाड़ा था लॻनि। ॾुखो ईंदड़ ॻाल्हि आहे, पर बदकिस्मतीअ सां पुलिस जा हथ ॿधल आहिनि। पुलिस सिर्फ़ु वॾेरनि बोतारनि जे प्रोटोकॉल में पूरी आहे। हर हिकु थाणे ते 50-50, 60-60 सिपाही तैनात थियल आहिनि, पर उहे समूरा जेके पुलिस वारा आहिनि उहे घर वेठे पघारूं था कनि। SHOs जेके आहिनि उहे मंशात ख़ुदि था हलाइनि, चवनि था त बाबा असां मंशात जेको आहे त पंहिंजो हलायूं था, तॾहिं थाणा था हलनि। जेके SSP, DSP समूरा जेके ऑफिसर सियासी बुनियादनि ते रखिया था वञनि, त जॾहिं इहा सूरत हाल हुजे त पोइ असां कीअं इहा तक़ादा कयूं त हिते इंसाफ़ मिलंदो, माण्हुनि खे अमन क़ाइमु थींदो? नामुमकिन आहे। जेसिताईं सियासी बुनियादनि ते पुलिस जी तकरारी थींदी, रुश्वत जे बुनियाद ते पुलिस जी तकरारी थींदी, थाणनि जा वॾा मुंशी वॾेरनि जे बंगलनि जा ख़र्च भरींदा ऐं उन्हनि खे प्रोटोकॉल ॾींदा रहंदा, तेसीं ताईं असां अमन जी तक़ादा नथा करे सघूं। राति चीफ सेक्रेटरी सिंध जी चोरी थी आहे, उनजे लाइ छा चओ? इन खां वॾी बदकिस्मती कहिड़ी आहे त हिन सेवण तहलके जो चीफ सेक्रेटरी, हिन सेवण तहलके जो चूंडियल वॾो वज़ीर, उहो हिन ई तक मां चूंडियल, ऐं चीफ सेक्रेटरी ख़ुदि जेको आहे पंहिंजो जेके पंहिंजो घर महफ़ूज़ न करे सघे त उहो आवाम खे तहफ़ुज़ कीअं ॾेई सघंदा? त बदकिस्मती आहे सिंध जे माण्हुनि जी, जेके वोट जी ताक़त अहिड़नि माण्हुनि खे था ॾियनि जेके कंहिं बि सूरत में हिन सिंध में अमन था चाहिनि, तरक़ी था चाहिनि, ख़ुशहाली था चाहिनि। बदकिस्मती आहे जो असांजे क़ौम जा चूंडियल नुमाइंदा चोर आहिनि। जॾहिं चूंडियल नुमाइंदा चोर हूंदा त आवाम खे तहफ़ुज़ किथां मिलंदो?